तकलीफ़ूं पहुचनि थियूं। अॼु बि हिकिड़ो माण्हू आयो, शायदि कल्ह, ॿुधाई त सही असांजे घर में पत्थर था लॻनि, माण्हू केरु बाहे कोन, भितर था लॻनि, केॾीमहिल गंदगी गिलाज़त खणी असांजे मानी में उछलाए था वञनि, केॾीमहिल न्याणी किरी पई आहे, केॾीमहिल पुटु बेहोश लॻो पियो आहे। अहिड़े क़िस्म जा घणा केस रोज़ानो अचनि था ऐं घणा मुसलमान मुब्तला नज़र अचनि था। इन मसले खे असां क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में ॾिसूं त जिन्नात छा आहे, आहिनि बि आहिनि कोन। हिकिड़नि माण्हुनि जो नज़रियो आहे त इहो माण्हुनि जो वहम आहे, ख़्याल आहे, जिन आहिनि कोन। हिकिड़ा जिन्ननि जे वजूद जा इनकारी आहिनि, हिकिड़ा इकरारी त आहिनि पर उन्हनि जे नुक़सान पहुचाइण खे क़बूल ऐं तस्लीम न कंदा आहिनि। इन बारे में मुझी दिल चवे थी त तव्हांखे क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बाख़बर कयां ऐं इन मुसीबत खां छोटकारे जे लाइ अल्लाह ऐं उन जे हबीब कहिड़ी राह ऐं रस्तो सेखारियो। क़ुरान अज़ीज़ मझा जेकी चंद लफ्ज़ हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे ज़ुल जलाल फरमायो, इन्नहू यराकुम, बेशक इहो तव्हांखे ॾिसे थो, हुवा व क़बीलुहु, इहो पाण बि ऐं इने जे कबीले वारा बि, उहे तव्हांखे ॾिसनि था। मिन हैसु, इन हाल में, उन जाइ खां, उन अंदाज में जो तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो, तव्हां उन्हनि खे नथा ॾिसो, पर इहो ऐं इन जा कबीले वारा तव्हांखे ॾिसनि था। इहो केरु? शैतान। इहो शैतान ऐं शैतान जे कबीले वारा इहे तव्हांखे ॾिसनि था, पर तव्हीं उन्हनि खे नथा ॾिसी सघो। शैतान जिन्ननि मझां आहे, वकान मिनल जिन्न, शैतान क़ुरान जो नस आहे त शैतान जिन्ननि मझां आहे। क़ुरान पाक जे इन लफ़्ज़नि मझां, क़ुरान जे नस कतई मझां साबित थियो त शैतान या जिन्नात उन जो कबीलो आहे। क़ुरान पाक जी हिकु पूरी सूरत आहे जंहिं सूरत जो नालो आहे सूरतुल जिन। जिन ग़ैब आहे, बुझो आहे, जेको ज़ाहिर जे अखियुनि सां नज़र नथो अचे, पर अल्लाह जे क़ुरान जी शाहिदी काफ़ी न आहे। ॻाल्हायो, ख़ुदा जो क़ुरान जे शइ जो इक़रार करे त हीअ शइ आहे, असांखे मञणो आहे। इहो मञण ई ईमान आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, मोमिन उहे आहिनि जेकी कुझ जे मथां ईमान आणींदा आहिनि। हिकिड़ा माण्हू चवनि था बलादा जे आहे त ॾिसण में छो नथो अचे, जिन आहिनि, शैतान आहे त नज़र अचणु खपे। भई ॻाल्हि ॿुधो न, इहे त कोन्हे त हर शइ ॾिसी पोइ मञिजे। हज़ारे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ॾिसण में कोन थियूं अचनि पर मञूं था आहिनि। समझो, के थप्पड़ हणो, कंहिंखे लपाट हणो त झगड़ण जे लाइ तयारु थींदो। अब छो थो झगड़ी? अदा तूं मूंखे धक कयो आहे, मूंखे सूर थियो आहे, चओसि त सूर ॾेखार। किथे आहे सूर? ॾेखार। ॾेखारींदो सूर? भला ज़िंदा वेठा आहियूं, असां में ज़िंदगी आहे, रूह आहे असां में। तव्हां रूह ॾिठो आहे? ॻाल्हायो। कोई हिकिड़ो चवे त मूं ॾिठो आहे,
रूह ॾिठो आहे या कोन्हे? आहे न। माण्हू मरी वियो छा चवंदा दा रूह परवाज़ करे वियुसि। माण्हू साॻियो आहे पर मुर्दो पियो आहे। छो रूह परवाज़ करे वियो। सॼी दुनिया मञे थी त इंसान जे अंदर में रूह आहे, पर रूह कंहिं अॼु ताईं ॾिठो कोन्हे। मलाइका अल्लाह जा फरिश्ता आहिनि पुलनि ते वेठा आहिनि। क़ुरान चवे थो, नबी जी हदीस बीठी आहे त मलाइका पर नज़र कोन था अचनि, पर ख़ुद ख़ुदा जी ज़ात आहे पर ॾिठी अॼु ताईं कंहिं कोन्हे। तव्हां ॾिठो आहे? हाँ जे ॾिठो त मुंहिंजे मदीने वारे साईं ॾिठो। हाँ ॾिसो था बोरड हे छा आहे मुंहिंजे हथ में? चाक ॾिसो था? हा ही छा आहे? कुर्सी आहे। ॾिसो था? आहे। अदा हा मञूं था आहे। भला अल्लाह आहे तव्हां ॾिसो था? छोकिरनि जो से असां कोन था ॾिसूं। चइबो हुजे त पोइ नज़र अचे न। कुर्सी नज़र अचे थी, आहे माना नज़र अचे थी, टेबल नज़र अचे थी, बोर्ड नज़र अचे थो, भित नज़र अचे थी, चाक नज़र अचे थो, माना आहे त नज़र अचे थो। अल्लाह हुजे त नज़र अचे न। हाणे नंढड़ा ज़हन, कच्चा ज़हन, हो बण सां नामुराद उन्हनि खे पियो खारे। दहरियो कम्युनिस्ट चवनि असां त कोन ॾिठो आहे। चइबो हे बेअकुल आहे। मास्तर कावड़ जी वजह में मूंखे बेअकुल चई जोरा। चइसी आहे अकुल त ॾेखार न। हींअर त तूं इहो दलील पियो ॾी न। सोच ही गलत हवाए कंहिं कोन ॾिठी आहे, पर आहे, महसूस थिए पई आहे। इन तरह सां जिन्नात अल्लाह जी मखलूक आहे जेका नज़रुनि खां पोशीदा लिकल आहे। असां हिननि नज़रुनि सां उन्हनि खे ॾिसी नथा सघूं, पर अल्लाह जे क़ुरान जी शाहिदी काफ़ी शाफ़ी शाहिदी आहे त जिन्नात पर उहे जिन जेके इंसाननि खां बि आगाट आहे। इंसान पोइ पैदा थियो आहे, जिन अॻ में पैदाइश। जो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी मिट्टी ॻोही पे वई, असांजो बाबो, असां इंसाननि जो अबो, जिन महिल मिट्टी ॻोही पे वई त ओॾी महिल बि इहो पिण मौजूद हुयो। अॻ में हुयो न। 6 लख साल अॻ में इन इबादत कई हुई। माना इंसान जी तखलीक खां बि जिन्नात आगाट आहे। इंसान खे रब मिट्टी में पैदा कयो ऐं जिन्नात खे रब करीम बाह मजा पैदा कयो। खुलिक मिन मारिजिम मिन नार। बरंदर बाह जो शोलो हूंदो आहे, शोलो जेको ईअं टांडो जेके सरबो आहे, टांडो, उन टांडे मझा जिन्नात खे पैदा कयो। सम्झो था? उन्हनि में नर भी आहिनि, मादियूं भी आहिनि, उन्हनि जो नस्ल भी वधे थो। नस्ल जीअं इंसान जो नस्ल आहे न, इंसान जो नस्ल वधे थो, ॿार बच्चा पोटरा पड़पोटरा, इन तरह सां जिन्नात जो नस्ल भी वधे थो। हिकिड़े मज़ा वरी उन जो खानदान नस्ल वधंदो रहे थो। मुंहिंजा पिरी प्यारा, ये जिन्न रहन किथे था? हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आ त जिते भी इंसान रहन था उन्हनि जी छत जे मथां जिन्न भी रहंदा आहिनि। ऐं ॿी रिवायत में आ त जेकी बदबूदार शयूं, बाथरूम, काकूस, घोड़नि जा इस्तबल, माल जा वथाण, मोटरा के बदबू वारियूं जायूं, उते जिन्नात रहंदा आहिनि। या वैरान पट बयाबान, उन्हनि में जिन्नात रहंदा आहिनि। जो मथो रहनि था। इंसान जिते रहंदो आहे उहे जायूं नज़ीफ साफ़ ऐं सुथरियूं जायूं हूंदियूं। इंसान तबन बदबू खे नापसंद कंदो आहे। जिते इंसान रहंदो आहे उहा जाइ साफ़ सुथरी हूंदी आहे।
काकूस या बदबूदार जायूं इन इन्ही हदीसुन के तत्बीक दींदे उलमाए किराम लिखियो त जेकी मुसलमान जिन्न हन उए नजाफत सफाई के पसंद कंदा हन उए इंसानन सा गड रहंदा है जेकी काफिर जिन्न हन फासिक बदकार जिन्न हन उए गंदियुन ए बदबूदार जाय में रहंदा है गाल समझो ऐ उए खाईंदा बाहिन उए पींदा बाहिन उए जे इंसान खाए पिए तो तिए जिन्न भी खाईंदा पींदा है हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तवा मां जदे को पिए त सजे हथ सा पिए को खाए त सजे हथ सा खाए खबे हथ सा पींदो भी शैतान आ खबे हथ सा खाईंदो भी शैतान मालूम छो तो शैतान खाए पिए तो जी एडी गुल मोहम्मद के निंद्रा यको मां बैठो तो इने के दिसा हां हां समझो था तो ये इंसानन सा गड घरन में रहंदा है हदीस पाक में आ तो जे घर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ियो वने अल्लाह जो नालो वरतो वने अल्लाह जो जिक्र कयो वने त ये जिन्न चवंदा आहिनि त हिन घर में हाणे अॼु असांखे न को मानी मिलंदी न को पानी मिलंदी भॼी वेंदा पर जेकी खाधऊं पीतऊं रधियऊं पचायूं अल्लाह जो नालो न वरतऊं रब जो जिक्र न कयूं बिस्मिल्लाह न पढ़ियूं त पाण में चवंदा आहिनि त हिते असांजो खाधो पीतो अॼु ढव आहे अॼु हिते खाईंदासीं पीअंदासीं हिननि सां गॾु किबला साईं जा जिन्न घणा मुरीद हुया आहिनि साईं जन पुछा कयो हिकिड़े जिन्न खां त ख़बर आहे तव्हां खाईंदा पीअंदा किथों चइजे मायूं जेॾी महिल पाण में झेड़ो करियो न असां रड़े वेंदा आहियूं ॿार निकिरी पवंदा आहिनि इन जे करे तव्हां पंहिंजा दर बंदि कयो ऐं ॿारनि पंहिंजनि खे घर में विहारींदा मग़रिब खां पोइ ॿारनि खे मग़रिब खां पोइ ॿारनि खे थकल वेठा आहियो सीउ लॻो अथव हा सीउ लॻो अथव पहिरीं प्यारा त ये इंसानन सा गड रहंदा आहिनि ऐं के इन्हनि मजा बदबूदार गलीज़ जायन ते रहंदा आहिनि ऐं जे इंसान जेॾी महिल मानी खाए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नथो पढ़े त उहे बि उन सां खाधे में शरीक थी वेंदा आहिनि ऐं पानी पीअण में बिस्मिल्लाह नथो पढ़े तो पानी पीअण में उहे बि उन सां शरीक थी वेंदा आहिनि पर जॾहिं अल्लाह जो नालो वठे थो त शैतान भॼी वेंदा आहिनि जिन्न भॼी वेंदा आहिनि ऐं जिन्न उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जिन्न आहिनि हिकिड़ा अहिड़ा सरी आहिनि जेकी हवा वांगुरु हूंदा आहिनि हवा वांगुरु ऐं उहे थोरे वक्त में घणो मुफ़ासिलो तय करे वठंदा आहिनि ऐसी ताईं जो मशरिक़ खां मग़रिब ताईं वञण में उन्हनि खे देर न लॻंदी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी बारगाह में इफ़रीत नाले जिन वेठो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो तो रानी बिल्कीस इते पहुची वई आहे केरु आहे तव्हां में जेको उन जो तख़्त खणी अचे काल इफ़रीतुम मिनल जिन्न क़ब्ल अन आतीक बिही क़ब्ल अन तक़ूम मिन मक़ामिक इफ़रीत नाले जिन्न चयो त सही मूंखे मोकल 80 गज डिघो हुयो 40 गज उच्चो हुयो जेको पहरेदारन में चौकिन में कुर्फन कड़न में बंद हुयो पर पावर त भिड़दा जिन्न जो ॾिस न जे मूंखे मोकल ॾे त मां थो इहो तख़्त खणी अचां साईं फरमाए त भला घणो टाइम लॻंदुई चेसी बस तुंहिंजी दरबार या मजलिस ख़त्म ई घणो लॻंदुई चेसी क़ब्ल ऐं यरतद इलैक तरफुक अख चिंबण खां अॻु में तख़्त हाणे हाज़िर
मालूम थियो तो हजरत इंसान जो पावर जिन्नात का भी मथी है। हाँ, हजरत इंसान जो पावर जिन्नन का मथी है। पर हर इंसान न इंदहू इल्म मिनल किताब, जे वटे इल्म किताब जो अज़ीज़ान गिरामी तो ये सरियु सैर है। किथे वजन चाहन वही सगन था, काशे वजन चाहन खणी अची सगन था, ऐं का सूरत बदलायण चाहन तो बदलाए सगन था। जिन्नात सूरत मटायण चाहन तो ये सूरत बि मटाई सगन था। हिकड़ी रिवायत में आ तो जिए यहूदियुन ते अल्लाह डमरियो, यहूदियुन जे मथा खुदा जी जात डमरी तो के भोला थी या के बांदर थी या नस्ल जो अचे सो भोलो बाकायदे मानू वांगुर हुंदो, बांदर बाकायदा मानू वांगुर हुंदो। के जिन्नन में एकड़ी कौम हुई जन अल्लाह जी बेफरमानी कई, उन्हन ते अल्लाह डमरियो, पो उन्हन के रब अजाब दिनो, पो ये नाग बणजी विया, के विछू बणजी विया, के बद शक्ल बणजी विया। ये अल्लाह जे बेफरमानी जे सबू। तो ये मुख्तलिफ सूरतुन में हुंदा है, कदे नाग जी सूरत में हुंदा है, कदे कुत्ते जी सूरत में हुंदा है। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो कारो कुत्तो अलकल्बुल अस्वद शैतान, कारो कुत्तो शैतान, खुसूसन कारो कुत्तो जेके हितो अच्छा बटका हुंदा है, हे अखियूं अखियुन जे मथो वरी अच्छा बटका हुंदा है। इहो कुत्तो जेको हो शैतान, इहो जिन्न। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन एड़े कुत्ते के मारे छडण जो हुक्म दिनो हुआ। अज़ीज़ान गिरामी तो ये बियन जानवरन जो सूरत हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तो इन शैतान यजरी मजरी दम, शैतान इंसान जे रगुन में ये ड्रोड़ंदो आ जे रक्त रगुन में ड्रोड़ंदो, अंदर में ये सुरायत करे विंदो, अंदर मानू जे में ये दाखिल थी विंदो आ जो पो उन्हें जे हवासन ते उन्हें जो कब्जो थी विंदो। मानू जे हवासन ते जिस्म मानू जो हुंदो आ पर उन्हें में कुव्वतूं ऐं कुदरतूं उन्हें जिन्न जूं कार फरमाती वेंदियूं। हिकिड़ो मानू ॾिठो बिल्कुल अनाड़ी, बिल्कुल अलग बे पढ़ियल कोन, उन जे अंदर में जिन आयो सही यासीन सूरत इए पियो तजवीद ऐं तरतीब सां पढ़े जे कारी पढ़दा आहे। गाल समझो? वरी जेमलो जिन्न निकतुस भाई यासीन पढ़ो केडाए कोन थी अचे, अरे हींअर पे पढ़ी ॾाढो तर 500 पे कढी जी मूंखे ख़बर ई कोन्हे। यानी उन जिन्न जूं जेके पोटेंशियलिटीज़ आहिनि, उन में कुव्वतूं आहिनि, उन में कुदरतूं आहिनि, उहे इंसान जे बदन मां ज़ुहूर पज़ीर थींदियूं आहिनि। जेकॾहिं उहो जिन पाण पढ़ियल आहे त उन जो पढ़ियल वारो अंदाज़ ज़ाहिर थींदो, जेकॾहिं उन में कुव्वत कुदरत आहे त उहा ज़ाहिर थींदी। ऐं घणा जिन जादूगर भी हूंदा आहिनि, घणा जिन जादूगर भी हूंदा आहिनि, उहे पंहिंजे जादू जो असर भी हलाईंदा आहिनि इंसाननि जे मथां। ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आ, मदीने वारे साईं फरमाए त जीअं इंसान जी नज़र लॻंदी आ तीअं जिन्ननि जी भी नज़र लॻंदी आ, जिन्ननि जी भी नज़र लॻंदी आ। अल आइन हक़ुन, नज़र हक़ बरहक़ आ, नज़र लॻी पवंदी। असां बलोचिस्तान वियासीं सो हिकिड़े फ़क़ीर मूंखे ॿुधायो चईं हिते ॿ नाज़रूं हुया, नज़र अहिड़ी हूंदी आहिनि बस ईअं हणनि त या खारनि या मारनि। सो चईं त हीअं ॿई नाज़रूं पाण में गॾिया, चई अचो त भला नज़र आज़मायूं त कंहिंजी मथे आहे। हिकिड़े पत्थर ॾिठो, वॾो पत्थर, वाह वाह पत्थर त कहिड़ो भलो आहे, पत्थर त ॾिस पत्थर आहे या छा आहे, हीअं जो चई त टका थी वियोसीं, पत्थर एतिरा बोरा बोरा बोरा। वरी चई कहू जो वण बीठो, जो कहू जो वण
बे चयो वाह वाह जो वणो सिधी काठी उभी बीठी हुजे वाह जो वण जे हिय जो वण चीरियो त हेडे वनी किरियो धेरे वनी अल आइन हक़ नज़र हक़ ऐं बरहक़ नज़र लगंदी जी इंसान जी नज़र लगंदी आ ती जिन्नात जी नज़र बे लगंदी ऐं वे असुल खां वठी असां जा दुश्मन आहिनि गाल बुधाओ न असुल खां वठी जॾहिं हज़रत आदम के बाबा साईं के जो न अल्लाह ताला पैदा कयो त हिन के उन ॾींहुं घड़ी बुखार चढ़ियो वो टेम्परेचर अञा वधे सो पर घटिजे कोन समझो था त इंसानन सां उन जो उन ॾींहुं खां वठी तकरार हले पियो जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे रब हुकुम ॾिनो त हिनखे सजदो कयो फसजदल मलाइकत कुल्लुहुम अजमाउन सभिनी मलाइकन सजदो कयो इल्ला इब्लीस अबा वस्तकबर इब्लीस इनकार कयो सरकशी कई ऐं वढाई कई कि सजदो न कंदुसि छो न कंदे चवण लॻो त खलक़तनी मिन नारिन व खलक़तहु मिन तीन मुंहिंजा मौला तो मूंखे बाहि मां ख़लक़ियो आहे ऐं हिन खे मिट्टी मां पैदा कयो थी अना खैरुम मां हिन खां भलो आहियां रब फरमाए त मुंहिंजे ख़लीफ़े जी इज़त न कई तो ते लानत आहे मुंहिंजी क़यामत छाची काल रब बिमा अग़वैतनी ए मुंहिंजा मौला तो मूंखे गुमराह कयो आहे इन आदम जे करे हाणे इन जे औलाद खां मां बि कसरूं कढंदुसि इन जे औलाद खां मां बि कसरूं कढंदुसि रब फरमाए तोखे मोकल आहे मां रब तोखे ड्रिघ रस थो ॾियां मोहलत थो ॾियां पोइ इजाज़ो जॾहिं मालिक को मिली वियुसि वो बि दिलेर थी वियो हाणे दुश्मनी अॼु ताईं उनजी इंसान सां हले थी हाँ इन्हनि मंझि पोइ जेकी मुसलमान थी पवनि था नेक बणजनि था सालिह बणजनि था इन्ना मिन्नल कासितून व मिन्ना दून ज़ालिक के नेकोकार आहिनि के सालिह आहिनि के दुर्वेश आहिनि के अल्लाह जा वलीय बाना आहिनि बरगुज़ीदा बाना आहिनि हिते असां फ़कीर आहे उन जे घर में जिन रहंदो आहे वो फ़कीर पाण उन खे ॾिसंदो आहे वो मूंसां ॻाल्हि पियो करे चईंसि कॾहिं हीअं सजदे में जो वेंदो आहे त हिकिड़े सजदे में सॼी राति पूरी थी वेंदी अथसि जो असां ॾिसंदा आहियूं केॾी महिल सजदे में रोंदो आहे जो उन जे ॻोढ़ा हीअं वही हलंदा आहिनि फर्श ते उन जा ॻोढ़ा वही हलंदा आहिनि असां ॾिसंदा आहियूं एॾो नेक ऐं वो असुल हज़रत पीर कुरैशी साहब जो मुरीद आहे पोइ वरी चई जॾहिं हज़रत पीर कुरैशी वफ़ात कई त पोइ मां चयो रहमतपुर शरीफ़ में पीर मिठा साईं वटि रहे वो पीर मिठा साईं जे वफ़ात खां पोइ बाबा साईं जन जी बैत कई कि मां साईं जन जे दरबार ते आयुसि साईं जन जो जेका तिलावत कंदा आहिनि मिठड़ो आवाज़ मूंखे ॾाढो वणंदो चयो हाणे ॻोठ वतन छॾे जे मातली में रहियो आहियां हाणे ज़िंदगी हिते ई साईं जे आस्थाने ते पूरी कंदुसि त इन्हनि में नेक भी आहिनि सालिह भी आहिनि दुर्वेश भी आहिनि आबिद भी आहिनि ज़ाहिद भी आहिनि ऐं बदकिरदार भी आहिनि फासिक भी आहिनि माण्हुनि खे ईज़ाइण वारा ज़ालिम ऐं बेरहम कुद्दा गलीज़ ज़हनियत वारा उहे बि इन्हनि में आहिनि ॻाल्हि सम्झो था जेकी चङा आहिनि से चङा आहिनि जेकी बुरा आहिनि से बुरा आहिनि उन्हनि बुरनि जो कमु बुराई करणु आहे समझो था त हाणे असीं इंसान थी पियासीं आजिज़ ॻाल्हि आहे सिधी जे ॾिसण में अचनि अथव सो असां त कोन घटायूं के माण्हू जिन्हनि जा पोस्ता माई हूंदी झेड़ेकार माई सो हिकिड़े घर में जिन रहंदा उन खजीअ जो वण हूंदो खजीअ जो जिन वरी मशहूर हूंदो आहे छितो सो खजीअ में जिन रहंदा बसि राति थिए ऐं इहे सिरोटा खणी हणनि घर में भितर हणनि सिरोटा हणनि घर वारनि खे निंड करणु न ॾियनि सो उहा झेड़ेकार माई का अचे पहुती उन ॻोठ में उन खजीअ में उन घर वारे अचे चयो ॻाल्हि ॿुधई अॼु फलाणी माई आई अथई
सो जाल छद साजी ने माई के वठी दी चाहे तो ने जिन रड़ियो के खुदा जो वास्ते ने माई के ना जे मा खची चढ़ियो तो समझो था मायूं बके केड़ियों भटारियों जिन्न बना दे समझो था इन सा ये इंसानन सा इन जो ताल्लुक रहे थो इंसानन सा जिन्नन जो छो त घर में गड रहण खाइण पीअण उतण वेहण गड रहे थो न इने जे करे मुझे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदाब बाकायदे सा जिन्नात जा आदाब सेखारिया हन पंजी उम्मत के पंजे साहबा किराम के वेंदा हा तो उनन के इनन गालियन का बाखबर कंदा हा तो तवा सा गड ही मखलूक भी रहे थी पई उन का एहतियाती तदबीरूं उहे भी पंजे उम्मत के सेखारींदा होया मसलन हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया तो काकूसन में गुस्ल खानन में जिन रहन था जडे तवा काकूस में दाखिल थियो तो पो ही चवंदा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुस वल खबाइस ए मुजा मौला खबीस जिन्नन ए खबीस जिन्नड़ियुन का मा तुंजी पनाह थो वठा खुबूसी वल खबाइस नर मादी इन हदीस मजा इहो दलील मिलो तो जिन्नन में नर बा आहिनि मादियूं बा ऐं उन्हनि जे शर खां अल्लाह जी पनाह वठण जे लाइ मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे तालीम ॾिनी समझो था जॾहिं असां पंहिंजे नबीअ जे तरीक़े खे नथा अपनायूं तो एड़ा भेण सा ठोया ठोया जिन्न मुसलमान के तकलीफ दा पहुंचाए छो तो असां पंहिंजे पाक नबी जो तरीक़ो छॾे ॾिनो पंहिंजे महबूब जी सुन्नत छॾे ॾिनी खुदा जी इज्जत जो कसम असां जो दीन असां जो इस्लाम एडो वसी आ जो का बि एड़ी गाल नाहे जेका मदीने वारे साईं असां के सेखारी न यो जिंदगी जो हिकिड़ो हिस्सो आ यो जिंदगी जो हिकिड़ो हिस्सो आ जे बारे में घणन ज़हनन के इन गाल जी खबर ना है घणा मानू बेखबर आहिनि इन मामलात का तेजे करे मुझी दिल चवे थी अॼु तव्हांखे सॼो बयान ही इन बारे में ॿुधाए हाँ बचण जा तरीक़ा भी ॿुधाया न साईं हीअं ज़कात जो सदके जो माल गॾु थियो सो मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझो अब्बू अम्मा मुझा बच्चा मदीने वाले ता कुर्बान कया मुझे सोने हबीब हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा के साईं फरमायो त अबू हुरैरा इन जी चौकीदारी तू कर इन माल जी चौकीदारी कर हाज़िर क़िबला जी मां वेठो आया चौकीदारी वेठो कया सो रात थी हिकड़ो मानू आयो सो ही अचे झोल भरी सदके जे माल में जा अजी झोल भरी वनी वरतो मां अरे छा तो करी मिस्कीन आया गरीब आया अयाल वडो थम मना अयाल बथन न भागन अयाल थम वडो मिस्कीन आया गरीब आया बचड़न जे ला खयूं तो व냐 अन्न मुखे छड हज़रत अबू हुरैरा रहमदिल बा खण खणी निर्मल फज्र ते आयो ओ इनके उथारीस पोयो फज्र ते जो पोतो त मदीने वाले साईं अञा हिन गाल कई कान हबीबन अगे पाण बुधाइस वाह वाह मुझे महबूब जो इल्म मदीने वाले साईं के रब इल्म अता कयो अबू हुरैरा रातो के चोर जी गाल बुधाए जिसे ही आयो जी मुझो अयाल आम चढ़ायन बुख ते न सो सही मुखे अन्न खणी तो वञा पाण फमे यो कूड़ो वरी इंदी हाने न खण ॾिजेस वरी इंदी बी रात थी चई त मां तारे वेठोस महबूबन फरमा जरूर इंदो ओ केरी मल हो मो तरियो इन साल जे वरी झोल भरी
वही वरतो मां अरे हे छा तो करी चे मिस्कीन आया गरीब आया अयाल वडो थम बचड़ा थम मेहरबानी बेना कल ही कूड़ हणी वही मुझे अज न छदीनो साए अज तो के वठी महबूबन करीमन जे अगियो पेश कंदुस न मां मिस्कीन आया मेहरबानी कर वरी मिन तू इलाज कई से आखिर छदे वरी जो फजर ते आयो तो मुझे सोने हबीब फरमाया अबू हुरैरा रातों के चोर जी गाल बुधा चेक बुलायो रात चई ते मां मिस्कीना गरीबा याल तुम बचड़ा तुम मु तो छड़े नो मास पर वो कूड़ो हुयो वरी इंदी मोटी टी रात थी हाने मुझो अज पक्को दिल में कयम ख्याल ते हाने न छड़ी दो मास टी रात थी दिसा तो वरी आयो बोतार आयो हो अचे खण शुरू कई मुझे अज न छड़ींदो मां ना तू बडी मूसा दो वैसा खाती कया अज न छड़ींदो सुक झलियो मास अगर घणी मिनथू कई आजियूं कई हेडो होडो मुझे अज तो गनाए छड़ा जे भला हाने गाल बुध मुखे छड मा तो एकड़ो नुस्खो दई दो जे महबूब फरमा तू कूड़ो ही तो तू केड़ो सच गलाई दे के न तू गाल मुझी बुध न जे भला बुधा जे गाल ही आहे त जेकरे तू आयतुल कुर्सी पढ़ी आयतुल कुर्सी पढ़ी तो उन्हें डी या उन्हें रात जे में पढ़ी तो शैतान तुझे वेझो ही नहीं जिन तुझे वेझो ही नहीं तो उन्हें जे शर का तू महफूज रहंदी भाई गाल भली बुधाई ध्यान भला वन और सुबह जो साईं करीमन जी बारगाह में तो सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायस त अबू हुरैरा रातों के चोर जी गाल कर जैसे रात में वरी ही भी गाल करे विवा छा चई विवा चीज़ ही गाल कई तो आयतुल कुर्सी जे बारे में बुधाई पान फरमायो तो यो हुयो कूड़ो पर जेका तो के गाल बुधाई थई या सच्ची है इन जी मां मोहम्मद करीम तस्दीक तो कया हबीबन करीमन तस्दीक फरमाई त असांजे लाइ त ईमान थी वियो न हाँ प्यारा दोस्तों जेकॾहिं तव्हां रात जे वक्त में आयतुल कुर्सी पढ़ो या ॾींहं जे वक्त में आयतुल कुर्सी पढ़ो तो उहो ॾींहुं उहा रात शैतान जिन तव्हां जे मथां हमलो कोन कंदो न चई सुभान अल्लाह हाँ मुझा मुर्शिद करीम अल्लाह सदन मज़ार ते लखे रहमतूं वसाए पान फरमाइंदा तो जेकरे रात जो सुमण मल 3 भेरा आयतुल कुर्सी पढ़ी हिया आंगुर जो इशारो करे फीणो रखी छो पंहिंजे घर जे ॼणु तव्हां जे घर ते लोहो कोट चढ़ी न चोर चोरी करे सगंदो न धाड़ेल फुरे सगंदो न शैतान अची सगंदो न जिन तव्हां के नुकसान पहुंचाए सगंदा तव्हां अल्लाह जी हिफाज़त में अची हाँ अज हिकिड़ो ॿियो नुस्खो भी तव्हांखे ॾींदुसि अहिड़ो नुस्खो तो ॿुधायां जो शैतान जी नानी खे भी ताक़त न आहे को जिन तुझे वेझो अची सके इंशाअल्लाह हाँ तौबह सूरत जी आखिरी आयत 11 भेरा सुबह जो 11 भेरा शाम जो सुबह जो पढ़ी तो शाम ताईं जमीन आसमान जे आफतुन शामतुन मुसीबतुन खां दर्दन खां दुखन खां शैतानन खां जिन्नन खां तो अल्लाह जी हिफाजत में अची वरी जे रात जो पढ़ी तो रात सजी अल्लाह जी हिफाजत तौबह सूरत जी आखिरी आयत फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कल या तौबह सूरत जी आखिरी आयत आहे जेकॾहिं 11 भेरा सुबह शाम पढ़ो तो अल्लाह पाक जल्ल शानू तव्हांखे इन्हनि जिन्नात ऐं शरीरनि जे शर खां अमन ऐं हिफ़ाज़त में रहे समझो ऐं जेकॾहिं
घर में जिन खेस था कन तकलीफ था पहुंचाइन केडी मल भितर था आणन केडी मल पत्थर था आणन त पो ओडी मल छा कयो जो 3 ॾींहं मुसलसल घर जे चेनी कुंडुन ते बांगू जो बांग बांग चेनी कुंडुन ते पेरी उत्तर वारी सजी कुंड का शुरू कयो चेनी कुंडुन ते बांग चो अल्लाह जे नाले वठण सा बुंड पटजी वेंदा जेरी मल बांगो बांग चो ना अल्लाह अकबर त 32 मैल शैतान पर भजी वेंदो लहू जुर्रातुन टिट हणंदो वेंदो पोयो बादे मुखालिफ कढंदो टड़काट कढंदो स्कूटर पे वञे समझो शैतान जिन इन अल्लाह जे पाक नाले सा भजी वेंदो जेरीमल तवा के अंदर में विश्वासो विजे या खौफ पैदा थिए या डप पैदा थिए केडी केडी मल ये थींदो जो मानू अकेलो वेठो हुंदो न त डप पैदा थींदो खौफ थींदो ये पंजो पाछो ॾिसंदो तब भी डिजंदो बाबा ता मर्द आयो इंसान आयो ता छो ता डिजो ता शेर आयो डिजण जी जरूरत आ हां इंसान अशरफुल मखलूकात आई मदीने वाले साईं फरमाया हदीस जा लफ्ज मुखे याद न बीठा पर हदीस पाक जो मफहूम में बयान तो कया महबूबन फरमायो त जिन्न इंसानन का डिजंदा जिन्न गलायो तवा वरी छा कंदा आयो जो नंढपण में ही मायरू एड़ो ड्रेजारी दियूं बारन के नंढपण का या सुती गलत थी विजन मायरू बारडो रोंदो बस कर छोरा बस कर जिन थो अचे निभागा बस कर जिन थो अचे वो चुप थी चुप पानी दो हाणे वो जो नंढपण में जो मां डप दी विचे से पो वडो थी वने तो सजी उम्र पे पंजो पाछो ॾिसंदो त जिन थो अचे नहीं को बिल्ली खड़कंदी है रो बिल्ली लगी नी तो पियो डकंदो है चाजो बड़ा जिम थी वाले बाबा तवा इंसान आयो तवा मर्द आयो तवा के अल्लाह ताला अशरफुल मखलूकात बनायो डिज बो मुझे रब के गा डिज बो हां जिनन का डिज बो अच्छा भला जे करे हरू भरू तवा एड़ा फाड़ी थी बीठा हो तो कुरान पढ़ो ना कुरान पढ़ो रब करीम तवाजे अंदर मा खौफ खतरा कढी छा कयो आयतुल कुर्सी पढ़ो भला जे करे कुरान याद न थव त पो ही कयो जो अल्लाह जो पाक नालो वठो अल्लाह 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 मुझे मुर्शिदन करीमन हिन साहिब मजार सोने पान शैतान के एकड़े बेरे डिठो हजरत साईं पान फरमाए तो तहज्जुद नमाज पढ़ियो ही मुराकबो कई वेठो जा तो ये अगियो एकड़ो चे भरदा वेठो ये छिछड़ा पे लड़कन से बदबू धप खयूं पे वने कपड़ा रीड़ू फाटल ऐ शिकल बुछड़ी रोए वेठो जारो जार अरे छो तो रोई छा थियो थी के रही छो तो रोई पियो पाफरमान मु पूछो मास छो तो रोई हे रोआ तो मुके फकीरन डाढो इजायो बा फकीर त के कोन इजाइंदा न छो तो के इजायो थ आई के किथे वेठो जेसी आया ते ताने गोठ जो आया फकीरन तो के छा कयो आ जेसी ना हेडे जो ना देरो फकीर ओडी तो करे अल्लाह वारी वारी तो हेडे भजा ते हेडो वारी बियो को फकीर तो करे अल्लाह वारी फेरा जाती मुंह कया ता दो फकीर अल्लाह अल्लाह कदा यो अल्लाह ता चवन तो मुके तीर थी दा बदन मिले ये तीर थी मुझे जिस्म में चुभन सोसीन फकीर न मुझे ला तो मुसीबत करे चली साईं ने फरमाया पो मु समझो थे बिरदारा में शैतान
जिन है जंहिंखे अल्लाह जे नाले खां तकलीफ़ थी पहुचे। पोइ वरी पुछी भला इहो पीर साहब पीर मिठा सिंह जन आयल हुया, भला इहो पीर साहब अञा हिते घणा ॾींहं हूंदो? मुंहिंजो अञा 4-5 ॾींहं हिते हूंदो। चे बस ड्रामो मुंहिंजे लाइ अञा हाणे मचंदो। पर मूंखे टक निकिरियो खिलियुस वठी। सुबह जो फजर नमाज पढ़ी पीर मिठा सिंह के अर्ज कयमि हीअं राति मूं ॾिठो आहे। पाण भाई तुसां ख़्वाब सच आहे, तुसां जेको ॾिठा आहे मुशाहिदा कशफ तुसां सच आहे। भाई बिने अल्लाह वाले एक कख ॾिता हा, मैं को मुहला लंघा ॾिता चीखा करे था वञे। समझो था अल्लाह जे नाले वठण सां इन्हनि खे तकलीफ़ पहुचंदी है। समझो था तो तव्हां जेडी मन खौफ महसूस कयो कि अकेला आयो या के एड़ी जाय ते आयो रात आ या तन्हाई आ त घबरायो न। ओडी मन चओ अल्लाह कर दर तू सदा अल्लाह 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 कर दर तू सदा अल्लाह अल्लाह अल्लाह। इस तरह नाल सीने थरे रहणगे जिक्र कर सोने महबूब मन ठारदा जिक्र कर सोने कमलिया गम तेरे थी परे रहणगे। दुख लही वेंदई गम लही वेंदई शैतान भजी वेंदो जिन भजी वेंदा बेकरार दिल के करार मिली वेंदो। परेशानियूं लही वेंदियूं जॾहिं चवंदे अल्लाह तुझो नाम मिठा ॾाढो मिठो तुझो नाम असां पार में गुनहगार में आज़माए ॾिठो ओ आज़माए ॾिठो तुझो नाम रब जो नालो अल्लाह जो मिठो नालो। हाँ रहमतूं वसी वञे बरकतूं वसी वञे। अना जलीसुम मन ज़करनी जेडी महिल बानो मुझो ज़िक्र कंदो आ मुझो नालो वठंदो आ त मां रब उन सां गॾु हूंदो आहियां जलीस हूंदो आहियां उन सां गॾु अनीस हूंदो आहियां। मुझे महबूब फरमायो त रब्बे ज़ुल जलाल फरमायो आ हदीस कुदसिया अनमा अब्दी इज़ा ज़करनी जेडी महिल मुझो बानो मुझो ज़िक्र कंदो आ ओडी महिल मां रब पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां। हाँ जे रब गॾु हुजे त पोइ जिन छा कंदो कोई शैतान छा कंदो। मुझे गम नहीं है इसका मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मुझे गम नहीं कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदल न जाना। अल्लाह अल्लाह अल्लाह
खे भजाईंदो आहे, शरीर जिन्नन खे भजाईंदो आहे। ऐं अल्लाह जो कुरान खुसूसन मुअव्वज़तैन ब सूरतूं जेकी कुल अऊज़ु बिरब्बिल फलक कुल अऊज़ु बिरब्बिन नास, ये ब सूरत जिनमें डप थे खौफ महसूस थे तो ये पढ़ी पाण ते दम करे छे। हाँ भला जेकॾहिं ॿारड़ो रोए थो डप थी वियुसि, ॿारड़ो रोए थो या कंहिंखे ओचितो सूर पइजी वियो, दर्द थी वियो त पोइ उन जे लाइ अॼु तव्हांखे हिकिड़ी इजाज़त बि ॾींदुसि। हाँ समझो था, पैसा न वठिजो माण्हुनि खां, भला जे वठो था त मुंहिंजो बि रखिजो। समझा? जेकॾहिं कंहिंखे मथे में सूर, पेट में सूर, को बुखार या का तकलीफ़ थिए न, उन जे लाइ फीणे जी तव्हांखे मोकल ॾिबी। फीणो कीअं रखो? चार कुल कुल या अय्युहल काफ़िरून, कुल वला अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। ये चार कुल अॻियों पोयों दुरूद शरीफ इहो पढ़ी उन मरीज़ खे दम कयो, इंशाअल्लाह रब उनखे शिफ़ा तव्हांखे इहा हिन फ़क़ीर जे तरफ़ो इजाज़त। तव्हां चओ क़बूल कयो, तव्हां चओ क़बूल कईसीं। समझो? हिकिड़ो भेरो, ॿियो भेरो, टियों भेरो, टे भेरा लाॻीतो फीणो रखो। जेकॾहिं कंहिंखे वधीक तकलीफ़ आहे त पोइ उनखे हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, सुबुह शाम 3 भेरा फीणा रखो। इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं पंहिंजो फज़ल फरमाए। समझो? इन तरह सां अल्लाह जे क़ुरान सां इलाज कयो। दाऊद बिल क़ुरान, अल्लाह जे क़ुरान जे ज़रिए इलाज कयो, क़ुरान सां इलाज। कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा, जेको असां कुरान में नाज़िल था कयूं इन में असां शिफा रखी। शिफा मर्ज़न, दर्दन, कर्ज़न, बीमारियुनि, मुश्किलातुनि जी शिफा कुरान में रब रखाई आहे। समझो था? भॼंदई वरी भोपन जे पोयों कोल्ही, मेघवाड़, उन्हनि जे पोयों फिरसां ॾाढ़ी बि मुस्लमान जी डिघी, वरी मेघवाड़नि जे पोयों। छा थो चए? हाँ इहा ॻाल्हि ठहे थी तो जो मेघवाड़ कोल्हियुनि को गैर शरई काफ़िर ऐं मुशरिकाना जंतर ऐं मंतर पढ़नि, शिरक नाजायज़ आहे। हाँ जेकॾहिं को कुरानी फीणो रखे थो या जेके मासूर दुआऊं आहिनि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके रुक़िया शरईया सेखारिया आहिनि उन्हनि फीणनि सां को इलाज करे थो त बेशक उन को कराए। बाक़ी वाणियुनि गैर मुस्लिमनि हिंदुनि को टोणा फीणा कराइण शरअन जाइज़ न आहे। समझो था? कुरान जे ज़रिए इलाज कयो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, हिकिड़े माण्हू खे का तकलीफ़ थी, इलाज कराई, दवा कराई, फ़ाइदो नथो थिए, वरी ॿिए डॉक्टर को दवा कराई, फ़ाइदो नथो थिए। क़िबला साईं मुंहिंजा मुर्शिद करीम सोना फरमाईंदा त जंहिं बीमारी खे दवा फ़ाइदो न ॾिए त समझो इहा बीमारी न आहे, इहो शैतान जो, जिन्न जो असर आहे। समझो था? दवा फ़ाइदो नथी ॾिए त समझो त इनखे जिन्न जो असर, पोइ उनखे बजाए दवा जे दुआ जे ज़रिए इलाज कयो। समझो था? जे मसलन सूरह फातिहा आहे, इहा शफा सूरत शफा आहे, इन में अल्लाह पाक जल्ल शानो शिफा रखाई है। सूरह फातिहा 11 भेरा पढ़ी दम कयोसि, अल्लाह पाक उनखे शिफा ॾींदो। समझो था? या तौबा सूरत जी आखिरी आयत आहे, या बकर सूरत जो आखिरी आयतूं आहिनि, या कहफ सूरत जो आगाज़ वारियूं आयतूं आहिनि, इन्हनि में अल्लाह पाक जल्ल शानो ख़ुसूसी करंट रखायो आहे, अहिड़ो करंट जेका शैतान भॼंदो आहे।
हिकड़ी रिवायत में आ कुरान शरीफ की आयत शहिदल्लाहु अन्नहु ला इलाहा इल्ला हुवा वल मलाइकतु व उलुल इल्म काइमम बिल क़िस्त। इहा जेका आयत आ इहा तवा किते जंग में बर में अणभुई जाए ते ना वाक़िफ जाए ते वञो तवा के खौफ थे डप थे सिर्फ 11 भेरा या आयत पढ़ी छडियो रब करीम जल शानो जे अमानत हिफाज़त जे कोट में अची गाल समझो। हजरत हमजा दीदात रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो आ वो पे फरमाए तो मां सफर में उस रात हिकिड़े जंग में पइजी वई रात जंग में पइजी वई जेमल वेठुस त हीअं आवाज़ पियो अचे माण्हू ॾिसां कोन पियो पर आवाज़ ॿुधां पियो हमज़ो इहो आहे जेको माण्हुनि खे क़ुरान पढ़ी ऐं दीन सेखारींदो आहे इहो आहे ॿियो पियो चए हा इहो आहे इहो चई घणा ॾींहं असांखे बि ईज़ायो अथसि अॼु हथी को आहे अॼु जंग में आयो आहे अॼु हिनखे उफट मारींदासीं। बुज़ुर्ग चयो त मां इहो ॿुधां पियो हेॾे होॾे ॾिठो त माण्हू बि नज़र कोन थो अचे सम्झी वियुसि त हे शरीर जिन आहिनि। पोइ चई मूंखे इहा आयत ख़बर हुई यकदमि इहा आयत 11 भेरा पढ़ियमि ऐं पाण ते हीअं दम कयो त हिकिड़े ॿिए खे पे चयो वरी चई आवाज़ पियो ॿुधाइजे हाणे भॼ त भॼो अॼु अहिड़ी पनाह वरिती अथसि जो इन जे वेझो वियासीं त असां तबाह थी वेंदासीं अहिड़ी पनाह वरिती त हाणे भॼ त भॼो त ॿिए वरी चयोसि भॼणो कोन्हे अॼु इन जी चौकीदारी असांखे करणी पवंदी छो त अहिड़ी हिन पनाह वरिती आहे हाणे असांजे मथां इन जी पहरेदारी करणु फर्ज़ थी पई आहे। या तो दुश्मन हुया पर अल्लाह जे कुरान जो पावर आ जो दुश्मन जे हथारों बि अल्लाह ताला पहरेदारी पियो करे। ॻाल्हि समझो हाँ ऐं एहतियाती तदबीरूं उहे बि कुझु सेखारींदुसि तव्हांखे। जेॾीमहिल बैतुल खला में वञो त अवल इहा दुआ पढ़ी वेंदा कयो ऐं बगैर लिबास जे गुस्ल न कयो भली बाथरूम बंद आहे पर कोन को हेठे हिस्से ते कपड़ो ॿधी पोइ गुस्ल कयो समझो था। ख़ासि करे औरतुनि खे इहा ॻाल्हि समझायो औरतुनि खे घणो करे जेके बीमारियूं थियनि थियूं न इहे तव्हां समझो त 75% औरतुनि खे जेका बीमारियूं थियनि थियूं 75% से सभु जिन्नात जो असर 25% बीमारी आहे ऐं 75% जिन्नात जो असर समझो था। ऐं इन जो घणो सबब इहो हूंदो आहे जेको बगैर लिबास जे गुस्ल थिए थो इन जे करे शैतान परीत ऐं जिन्नात जो उन्हनि ते असर थींदो त पंहिंजे बचनि खे पंहिंजे घर वारनि खे इहा ॻाल्हि सेखारियो त गुस्ल जॾहिं बि कयो वञे त लिबास सां गुस्ल कयो वञे बेलिबास न छो दुश्मन खे मौक़ो न ॾिजे न समझो था। पर जेकॾहिं को अहिड़ो मौक़ो थी वियो आहे मजबूरन तव्हांखे लिबास खां धार थियणो पइजी वियो आहे त ओॾी महिल पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम त इहा बिस्मिल्लाह तव्हांजे ऐं जिन्ननि जे विच में पर्दो अची वेंदी अहिड़ो पर्दो अची वेंदी जो उन्हनि जी निगाह तव्हां ते न पइजी सघंदी। बिस्मिल्लाह लफ़्ज़ त थोरा आहिनि पर इन में पावर तमामु वॾो समझो था इन में पावर तमामु वॾो। मुंहिंजा दोस्तो इन सां गॾु जेॾी महिल तव्हां राति जो सुम्हो त मदीने वारे साईं फरमायो आहे त राति जो सुम्हण महिल हीअं कयो जो ये 4 कुल पढ़ी पंहिंजे हथनि ते हीअं शुकारे पोइ मुंहं खे पोइ हीअं सॼे बदन खे हथ घुमायो जेसि ताईं हथ पहुची
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन्म जा सोना सरदार खुद ये कंदा हुया। मदीने वाला साईं खुद ये कंदा पान ते दम करे सुमंदा हुया। समझो था जेडी मल मानू सुमे थो त कदे ये थिंदो आ मानू निंड में ड्रिज थिंदो आ, ये ओच तो बेबिल जी उथंदो आ या खराब ख्वाब नजर इंदा हन, मानू उथंदो आ तो बीमार पड़ जी उथंदो आ। ते एड़ी सूरत